सफ़ारती महाज़ ते सरगर्मियूं तेज़। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चइनि मुल्कनि जे दौरे ते रवानो। पहिरीं मरहले में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तुर्किया पहुचंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ईरान, आज़रबाईजान ऐं ताजिकिस्तान जो दौरो पिणु कंदो। दौरे दौरान वज़ीर आज़म पाक भारत छिकताण दौरान दोस्त मुल्कनि जे सहकार ते थोरा मञींदो। ॿितरफ़ी लाॻापनि, ख़िते ऐं आलमी मामलनि ते बि ॻाल्हियूं थींदियूं। भारत तरफ़ां पाकिस्तान के आलमी सतह ते मुआशी तौर कमज़ोर करण जी साज़िश हिकु दफ़ो ॿीहर वाइकी थी वई। भारत पाकिस्तान के ॿीहर FATF जी ग्रे लिस्ट में शामिल करण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। सिफ़ारिशी तेज़ ज़रियनि जो चवणु आहे त भारत तरफ़ां FATF खे पेश कयल डोज़ियर में बेबुनियाद इल्ज़ामनि ते ॿधलु आहे, जंहिंजो मक़सदु पाकिस्तान ते आलमी मालियाती दबाउ विझी तरक़ियाती मनसूबनि ते रस्तनि में रंडक विझणु आहे। नए माली साल जी सिंध जे बजट में मुलाज़िमनि जी पघारुनि में 20% वाध ऐं पोरियत जी घटि में घटि अजरत 40,000 रुपया मुक़ररु करण जी तजवीज़। पघारुनि में इज़ाफ़ो वफ़ाक़ी बजट सां मशरूत। नए माली साल जी बजट खे जून जे ॿिए हफ़्ते ताईं क़तई शिकल ॾिनी वेंदी। इस्लामाबाद समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति तबाही मचाए छॾी। फौतुनि जो अंगु वधी 14 थी वियो। लाहौर, चकवाल, मुल्तान, हाफ़िज़ाबाद, गुजरांवाला, अटक ऐं सियालकोट में तूफ़ान सबबि बिजली बंदि। आज़ाद कश्मीर जे नीलम जे मुज़फ़राबाद समेत ॿियनि इलाइक़नि में बहिष्कारो। लखी गुलाम शाह भरिसां ॿिजड़नि जा गोलियूं लॻल लाश हथ। सखर शिकारपुर रोड तां हथ ऐं लाशनि जी सुञाणप न थी सघी। मड़ अस्पताल मुंतक़िल। उबावड़े में बदमनी हथियारबंदनि हिकु ॼणे खे क़तलु करे छॾियो। हिकु अगवा। उबावड़े भरिसां हथियारबंदनि जी कार मथां फायरिंग। पंजाब वाज़ी शख़्स क़तलु। मोहम्मद आबिद तौर सुञाणप। ॻोठ खमड़ा मां हथियारबंदनि हथां नौजवान नादिर खमड़ो गिरफ़्तार। अगवा कुंभ भरिसां ॻोठ हुसैन बख्श गाहो में ज़मीनी तकरार तां नौजवान क़तलु। झड़े दौरान ज़ख़्मी थियल राहन गाहो ख़ैरपुर जी सिविल अस्पताल में दमधणी हवाले कयो। वाक़े बहादुरनि में छिकतां। जलमक्सी थाणे जी हद ॻोठ ॾाॾा में घरू तकरार तां भाउ क़तलु। अली ख़ान मक्सी फायरिंग करे पंहिंजे भाउ चाकर ख़ान खे क़तलु करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जो बहिरान संगीन। आबादगारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। फरीदाबाद जे मुख़्तलिफ़ वाहन ऐं शाख़नि में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। कुबे सईद ख़ान जे सैफुल्ला मक्सी ब्रांच में बि पाणी जी खोड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ऐं पाकिस्तान सुपर लीग 10 जो चैंपियन केरु हूंदो, फ़ैसिलो अॼु थींदो। फाइनल में लाहौर कलंदर्स ऐं कोयटा ग्लेडिएटर्स विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे।